जंपी रिपोर्ट अनवर जान कोहिस्तानी यूसी जंगड़ी जे क़दीमी कोहिस्तान ॻोठ हाजी अल बख्श शोरो हिन जदीद दौर में भी समूरी बुनियादी सहूलतुनि खां वाझायल मुतासिर रहवासियुनि जूदाऊं बुनियादी सहूलतूं मुहैया करे परेशानी खां बचाइण जी घुर करे छॾी आहे। उन सिलसिले में यूसी जंगड़ी जे क़दीमी कोहिस्तानी ॻोठ हाजी अल बख्श शोरो जे केतिरनि ई मुतासिर रहवासियुनि पारां खेनि बुनियादी सहूलतूं ॾियण जे लाइ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो ॻोठ जे बंदि पियल स्कूल अॻियां वॾेरो शफ़ी मोहम्मद शोरो मियां बख्श दीदार अमीन शोरो जी अॻवाणी में मौसूम ॿारनि सां गॾु कंदे चयो त संदन ॻोठ 150 घरनि ते मुश्तमिल हुजण बावजूदि हिन जदीद दौर में भी खेनि तालीम सिहत पीअण जे साफ़ पाणी रोड रस्ते बिजली सुई गैस समेत समूरी बुनियादी सहूलतुनि खां महरूम रखियो वियो आहे। हिननि चयो त संदन ॻोठ में स्कूल जी बिल्डिंग हुजण बावजूदि स्कूल ते उस्ताद मुक़रर न थियण करे केतिरनि ई सालनि खां स्कूल बंदि हुजण करे संदन ॿार तालीम खां महरूम बणिजी माल चाढ़ण ते मजबूर थियण सां गॾु अस्पताल न हुजण करे हू इलाज जी सहूलियत खां बि महरूम बणिजी इलाज लाइ बि वॾनि शहरनि जे अस्पतालनि जो रुख़ कनि था, जेको इलाज ग़रीब माण्हुनि जे वस जी ॻाल्हि नाहे रही। न ई खेनि पीअण जो साफ़ पाणी थो मिले, न ई खेनि को रोज़गार थो मिले, जंहिं करे मक़ामी रहवासी हिन महांगाई वारे दौर में सख़्तु परेशान आहिनि। उनखां सवाइ चौपाई माल में विचणंदड़ बीमारियूं फैलिजण करे चौपायो माल मरण लॻो आहे, जंहिं करे बि खेनि नुक़सानु पहुची रहियो आहे। हिननि चयो त कोहिस्तानी पट्टी में ख़ारिश चमड़ीअ जी बीमारी सां गॾु दस्त उल्टीअ जी बीमारी बि आम थी वई आहे, जंहिंजो इलाज बि नथो थिए। हिननि चयो त खेनि हर दौर में नज़रअंदाज़ करे चूंडियल नुमाइंदनि बि खेनि विसारे छॾियो आहे। संदन केर बि पोइवारी करण वारो न आहे। हिननि डीसी ठटो समेत चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त खेनि समूरी बुनियादी सहूलतूं मुहैया करे डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले बीमार कोहिस्तान वासियुनि ऐं उन्हनि जे चौपाई माल इलाज कराए खेनि परेशानीअ खां बचाए वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।